अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा मल्हार हाणे आज़ाद थी वेंदो? छा रस बालाजी खान हाणे राबेल सां ज़बरदस्ती शादी करे छॾींदो? छा शेर दिल हाणे पंहिंजा माण्हू रस बालाजी खान जे चाचू सिले मोकिलींदो? त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमां लिखे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो प्लेलिस्ट न करंदो काफ़ी सॼी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट न कराए हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा बरेल खान जेको आहे पुलिस सां ॻाल्हाईंदो, पुलिस खे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं मल्हार ऐं रोशन खे आज़ाद करे थो त ठीकु आहे, न त पोइ मां तुंहिंजी अहिड़ी त हाज़िरी भरींदुसि जो तूं यादि रखंदे। सूबेदार चवंदो त बसि बरेल खान अवां परेशान न थियो, मां अॼोकी ॾींहं में रोशन ऐं मल्हार खे जेको आहे आज़ाद करे छॾे ॾींदुसि ऐं पोइ मल्हार ऐं रोशन आज़ाद थी वेंदा ऐं पोइ बरेल खान जेको आहे पुलिस खे बि रिटायर कराए छॾींदो। ऐं ॿियो पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान राबेल जे मथां एतिरो त ज़ोर रखंदो जो राबेल आख़िरकार मजबूर थी करे रस बालाजी खान खे धमकी ॾींदो। रस बालाजी खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तो आईंदा मूंसां अहिड़ी ॻाल्हि कई त पोइ मां हमेशह हमेशह लाइ मजबूर थी करे तो मथां गोली हलाए छॾींदुसि ऐं तो मथां थुकींदुसि। रस बालाजी खान चवंदो त राबेल तूं मुंहिंजी दिलि जी ठार ऐं मां हर हाल में तोसां शादी करणु पियो चाहियां ऐं तोखे पंहिंजी कुंवार बणाए हिन हवेली खे ख़ुशि रखणु पियो चाहियां। अगरि जेकॾहिं तूं इन ॻाल्हि ते राज़ी न थिए त पोइ मां बि आख़िरकार मजबूर थी करे तुंहिंजे ख़ातिर कुझु बि करे सघां थो ऐं मिठल खान खे बि मारे सघां थो। राबेल चवंदो त रस बालाजी खान अगरि जेकॾहिं तो मुंहिंजे पीउ मिठल खे कुझु बि कयो त पोइ तूं इहो सम्झी छॾिजां त तुंहिंजो नस्ल मां तबाह करे छॾींदुसि। ऐं ॿियो पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे हाणे पंहिंजे माण्हुनि खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे त तव्हां रस बालाजी खान जी हवेली जे ॿाहिरां चकर लॻाइजो। अगरि जेकॾहिं तव्हांखे उन जो माण्हू ॾिसण में अचे त पोइ तव्हां उन खे लेटाए छॾिजो ऐं उन खे घुमाए छॾिजो जीअं असां रस बालाजी खान खे ख़तमु करे सघूं ऐं असां राबेल ताईं पहुची सघूं। सारे खे चवंदो त शेर दिल तूं परेशान न थी ऐं दिल जेको आहे रस बालाजी खान जी हवेली ॿाहिरां असां लामारा ॾींदासीं। अगरि जेकॾहिं को बि माण्हू ॾिसण में आयो त पोइ उन खे घुमाए रखंदासीं, मतिलबु त पंहिंजो प्लान कंदासीं। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।